ब्रेकिंग न्यूज़ है खैरपुर मावा से शेयर कई पिया फातिमा फरड़ो केस जा जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश किया गया। असद शाह, फयाज शाह, हिना शाह इम्तियाज़ मिरासी के पेश कयो वियो। चईन जवाबदारन के पेश करण वक्त अदालत में सिक्योरिटी सख्त कई वही हुई। अहम खबर अवां सां शेयर कर रही आहियूं। खैरपुर में फातिमा फरड़ो केस जा जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश किया विया। असद शाह, फयाज शाह, हिना शाह इम्तियाज़ मिरासी के अदालत में पेश कयो वियो, जॾहिं त पेशीअ दौरान अदालत में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रही आहियूं। फातिमा फरड़ो कतल केस जा जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया फातिमा फरड़ो केस जा जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कया विया आहिनि। असद शाह, फयाज शाह, हिना शाह इम्तियाज़ मिरासी के पेश कयो वियो आहे। चईन जवाबदारन के पेश करण वक्त अदालत में सिक्योरिटी सख्त कई वई। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है खैरपुर मां फातिमा फरड़ो केस जा जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कया विया आहिनि। अवां खे ॿुधायूं त असद शाह, फयाज शाह, हिना शाह इम्तियाज़ मिरासी के पेश कयो वियो आहे। चईन जवाबदारन के पेश करण वक्त अदालत में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया।